अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां ताराजड़। नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में बि वरी ॻाल्हाईंदासूं कराची जी सूरत हाल ते। उहो अरबा ताईं यानी कि सुभाणे ताईं मुलतवी कयो वियो आहे। ॿुधायो इहो पियो वञे त घरू वज़ारत खे जेका रिपोर्ट तयारु करणी हुई उहा अञा ताईं तयारु न आहे थी सघी। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो मुख़्तलिफ़ वापारियुनि सां ऐं ॿियूं जेके दुनिया सिंध में उन्हनि सां मुलाक़ातूं कंदो ऐं उनखां पोइ वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो, जंहिंमें MQM जे अॻवान फारूक सत्तार खे बि ख़ुसूसी तौरु घुरायो वियो आहे। कराची जी मजमूई सूरत हाल छा आहे, सिंध अंदरि छा पियो थिए, इन ते असां ॻाल्हाईंदासीं पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जी सीनियर अॻवान, तमामु सरगर्म ऐं सिंध असेंबली जी मेंबर नुसरत सहर अब्बासी साहिबा, ऐं उन सां गॾु मौजूदु आहिनि इस्लामाबाद जा सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हैदर खोखर साहिबु। अॼु तव्हांखे भलीकार चवंदा इस्लामाबाद में ऐं असांजे स्टूडियो में। हैदर, तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो, काफ़ी अरसे खां पोइ तव्हांजी अपीयरेंस थी आहे। अॼु सभिनी खां पहिरीं कराची जी जेका सूरत हाल आहे उनखे जेकॾहिं पाण ॾिसूं त गुज़िरियल 5 साल, जंहिंमां 4 साल तव्हां बि हुकूमत जा इत्तेहादी रहियो, उन दौरान बि सूरत हाल तमामु घणी ख़राबु हुई ऐं हाणे बि ही 3 महीना मस गुज़रिया आहिनि त सूरत हाल जीअं पोइ तीअं ख़राबु पई थींदी वञे। इन सूरत हाल में MQM पहिरीं फ़ौज घुराइण जो मुतालबो कयो, ॿियूं सभु दुनियूं इन राय जूं आहिनि त पुलिस ऐं रेंजर्स वसीले ऑपरेशन कयो वञे। तव्हां हुकूमत जो हिसो बि रहियो, गुज़िरियल जेके 5 साल हुआ उन दौरान वॾो अरसो तव्हां रहियो। तव्हांखे छा थो नज़र अचे, हुकूमती सतह ते का कमज़ोरी आहे, असांजूं जेके कानून लागू कंदड़ एजेंसियूं आहिनि, इदारा आहिनि, उन्हनि में किथे का कमज़ोरी आहे? असुल मसइलो छा आहे जंहिंजे करे कराची अञा ताईं भरे पियो? वॾी महिरबानी आहे। बिल्कुलु तव्हां सही चयो त पोयां 5 साल बि असां कंहिं हद ताईं गवर्नमेंट जो हिसो रहियासीं। इहो घड़ी घड़ी मूंखे चवणो पवंदो आहे ताकी असांजे नाज़रीन खे बि इहा शइ सम्झे त असां हिकिड़ी हद ताईं हिसो हुयासीं। उहो हिकिड़ो पीपल्स पार्टी जो ई हिकिड़ो सिलसिलो हुयो जंहिं चाहियो त इहो लोकल बॉडीज़ वारो बिल पास करायो ऐं उन खां पोइ वरी उन बिल खे वापसि रिपील करे छॾियऊं MQM जे चवण ते, त असां वापसि ऑपोज़िशन सीटुनि ते हलिया वियासीं। बाक़ी हिन महिल जेकी सिचुएशन आहे कराची, तव्हां बिल्कुलु सही था चओ, हर माण्हू हिन महिल परेशान आहे। पूरो सिंध जेको आहे उहो छो जो कराची में हालात ख़राब था थियनि त पोइ उन जो इफेक्ट्स पूरे सिंध बल्कि पूरे पाकिस्तान ते पइजी थो वञे। लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन एॾी ख़राबु आहे जेकॾहिं उनखे इंटरनेशनली माण्हू बि ॾिसनि था त उहे सोचनि था त अलाए हिन महिल असांजो मुल्क कहिड़े पासे ॾे थो वञे। इन्हनि सभिनीनि शयुनि खे ॾिसंदे हक़ीक़त इहा आहे त पोयां 5 साल बि पीपल्स पार्टी दौर हुकूमत रही। हिकिड़ो छा चइजे त ख़ूबसूरत दौर उन्हनि खे मिलियो, तमामु पार्टीज़ हुननि सां गॾु हुयूं। रिकन्सिलेशन जी हुननि हिकिड़ी सिलसिलो शुरू कयो। कोई अहिड़ी ख़ासि ऑपोज़िशन कोन हुई जो उन्हनि खे अहिड़े कमनि खां रोके सघे, पर उन जे बावजूदि हुननि जी प्लैनिंग, उन्हनि जी स्ट्रेटजी एॾी कमज़ोर रही ऐं उन्हनि वटि गुड गवर्नेंस जी एॾी कमी रही। तव्हां ॾिठो त 5 सालनि में करप्शन किथे वञी पुॻी, असांजो मुल्क बाक़ाइदा रैंकिंग ते मथे ईंदो वियो त असां करप्शन में वधंदा वियासीं। इन खां पोइ इदारा असांजा मज़बूत थियण जे बजाए अञा खोखला थींदा विया, जो एतिरे हद ताईं 5 सालनि में जो हाणे असां मजबूर थी विया आहियूं त PI हुजे या ॿिया जेके बि असांजा इदारा अथनि उहे असांजे हथनि मां निकिरी विया। सो जॾहिं अहिड़े क़िस्म जी बैड गवर्नेंस हुजे, ऐं लॉ एंड ऑर्डर तॾहिं बि अहिड़ो हुयो, हालांकि मुतहदा हुननि सां गॾु हुई, पर उहा ई ॻाल्हि हुई त हुननि जी जेका रिकन्सिलेशन जी पॉलिसी उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गवर्नमेंट जी हद ताईं, हुननि अवाम जे हवाले सां को अहिड़ी स्ट्रेटेजी कोन ठाही। जेकॾहिं कनि हा त पोइ हिन महिल MQM बि रड़ियूं न करे, उन्हनि जी बि धाड़ घोड़ा हिन महिल न हुजे हा। उन्हनि हुन महिल असां इहो बि ॾिठोसीं त सियासी तौर ते होम मिनिस्टर रखियो वियो, पीपल्स पार्टी पंहिंजो रखियो, पर वरी सियासी पाण में को अहिड़ा कंप्रोमाइज़िस थी विया जो वरी होम मिनिस्टर बि हलियो वियो, वरी उहो पोर्टफोलियो हलियो CM साहब वटि। त इहे इन करे बि पोइ लॉ एंड ऑर्डर ख़राबु रहियो। असां रड़ियूं कंदा रहियासीं। लियारी जी तबाह हालतूं तव्हांजे अॻियां आहिनि। पीपल्स पार्टी ओन त करे पई, पर उन जी बि ज़िम्मेदार पीपल्स पार्टी रही। लियारी में हिन महिल कच्छी बिरादरी हुजे या जेके बि हुजनि। सो उन महिल बि असां इन कैमरा सेशन घुरायोसीं, आयो बि सही, असेंबली में डिस्कशन बि थी, अहिड़ी ॻाल्हियूं ज़ाहिर थियूं जो उन खां पोइ असां सम्झूं पिया त शायदि हाणे कोई स्ट्रेटेजी ठहंदी, पर न थी। पीपल्स पार्टी खे हाणे 5 सालनि खां पोइ कुझु वक़्तु सोचणो खपे आहे त हाणे ॿीहर जेकॾहिं गवर्नमेंट मिली आहे, जीअं बि मिली, इन्हनि धांधली करे वरिती या कीअं बि कई, हाणे हे गवर्नमेंट कनि पिया पीपल्स पार्टी सिंध जी,
पर हाणे त तव्हांखे सोचणो खपे त तव्हां पोएं वक़्त खां सबक़ हासिल कयो, हाणे तव्हां कुझु अहिड़ी स्ट्रेटेजी ठाहियो। पर हाणे बि तव्हां ॾिसो त उहा ई सिलसिलो आहे लॉ एंड ऑर्डर जो कराची जे हवाले सां। असां हैरान आहियूं त हिन महिल ताईं CM साहब इलाही अहिड़ा इदारा आहिनि हिननि खे मिलियल आहिनि जिन सेक्रेटरीज़ न हणी सघिया आहिनि, उहो विदाउट सेक्रेटरीज़ उहे हलनि था उन्हनि जा इहे। हिकिड़े माण्हू वटि 8-8 4-4 तव्हां ॾेई छॾियूं आहिनि ज़िम्मेदारियूं वज़ारतुनि जूं, उहो उनजे लाइ कैपेबल आहे अलाए न आहे, उहो असां त पोएं दौर में ॾिठोसीं। इहे सभु शयूं जेकॾहिं ॾिसो त असांखे अॻिते जे लाइ त कोई उमेदु नथी नज़र अचे। ॿी ॻाल्हि जेका तव्हां फ़ौज जी ॻाल्हि कई त फ़ौज जो मुतालबो, फ़ौज जे मुतालबे जी असां बि मुज़म्मत था कयूं त फ़ौज अची ऑपरेशन जेको 92-93 वारो हर जाइ ते डिस्कस थो थिए त उन जा इफेक्ट्स छा थिया, आफ्टर इफेक्ट्स छा, उन जो को फ़ाइदो थींदो। ॿी ॻाल्हि, तव्हां पुलिस में उहा पावर नथा विझो, तव्हां उनखे पॉलिटिकली उन्हनि मां उहे माण्हू नथा कढो, सियासत तव्हांजी उन में आहे। हर तव्हां कंहिंखे ख़बर न आहे, तव्हांखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, हिकिड़ो MP हुजे, MNA हुजे, कोई बि हुजे, चवंदो त मुंहिंजे डिस्ट्रिक्ट में मुंहिंजो SHO लॻे, मुंहिंजो DPO मुंहिंजी मर्ज़ी जो लॻे, तॾहिं मुंहिंजो कमु हलंदो, न त मुंहिंजी त उते सही कोन्हे, को हलंदो ई कोन्हे। अहिड़े तरीक़े सां कराची में बि आहे। DIG जो तव्हां स्टेटमेंट ॾिठो त हुननि चयो त असांखे कंहिं जाइ ते कमु त करणु ॾिनो वञे, असांजी ऑनेस्टी जो इहो मयार त न आहे, असांखे सिर्फ़ु 4-2 महीना किथे तव्हां बीहारे था उन खां पोइ ट्रांसफर करे था छॾियो। फ़ौज खे कहिड़ी ख़बर त कंहिं इलाइक़े में कहिड़ी धुरियूं आहिनि, कहिड़ी क्रिमिनल माण्हू किथे रहियल आहिनि, इहो त तव्हांजो SHO बहितरीनु तरीक़े सां उनखे ख़बर आहे त उन कहिड़े कहिड़े क्रिमिनल फोर्सिस जे कमु था कनि, उनजे अंडर शंटर थो हर शइ थिए। त तव्हां रेंजर्स खे ऐं पुलिस खे एतिरो फाल कयो, उन्हनि खे फ्री हैंड ॾियो। तव्हां उहा इक्विपमेंट्स सां हर साल बजट में एॾो वॾो फंड था ॾियो, घणी बि कयूं था त पुलिस खे तव्हां एॾो फंड था ॾियो, काॾे थो वञे पैसो? हेॾा हथियार असां ॿुधूं था पिया आहिनि, हथियार यूज़ छो नथा थियनि? सो इहे तमामु शयूं जेकॾहिं तव्हां कलेक्टिवली हिन जे बारे में सोचींदव त इन जे लाइ खपनि। या MQM गुज़िरियल 5 साल त फ़ौज घुराइण जी मुखालफ़त कंदी रही, ANP मफ़ादात हुया न, बिल्कुलु। त हाणे लोकल गवर्नमेंट जो जेको कानून पास थियो आहे, एवरीबडी नोस, तव्हां बि सम्झो था, मां बि सम्झां थी त लोकल बॉडी बिल्कुलु रद्देमल आहे, उहो रिएक्शन आहे। जेकॾहिं उहो कंहिं बि हवाले सां पीपल्स पार्टी उन महिल हिननि सां गॾु हुई, इत्यादि हुया, त कंडीशन्स कीअं पयूं पाण में तय थियनि, तव्हांखे ख़बर आहे केयरटेकर गवर्नमेंट कीअं आई, तव्हांखे ख़बर आहे ऑपोज़िशन जो राइट असां खां कीअं खसियो वियो। माण्हू जेको आम माण्हू आहे उन शइ खे सम्झे थो ऐं उहो इफेक्ट बि उहो ई थो थिए, पर जेकॾहिं पॉलिटिकली क़यादतूं उन शइ खे सम्झनि त मुंहिंजे ख़्याल में उहो उन जो इफेक्ट अवाम ते बि पइजी सघे ऐं असांजी मुख़्तलिफ़ हवालनि सां लॉ एंड ऑर्डर हुजे, एजुकेशन हुजे, हेल्थ हुजे, उहे सुधी सघनि। पर हिते आहे त तव्हां मफ़ादात रखो था सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क़यादत ऐं इक़्तिदार जे लाइ, पोइ त तव्हांखे रिज़ल्ट इहो ई मिलणो आहे त जेको हाणे हिन महिल जॾहिं हींअर असांजी मर्ज़ी जो हिकिड़ो लोकल गवर्नमेंट जो कानून अप्रूव थी वियो सिंध असेंबली मां ऐं सभिनी धुरियुनि जेके सिंधोस धुरियूं आहिनि उन्हनि खे सपोर्ट कयो, इन सूरत हाल में जॾहिं MQM इन क़िस्म जा प्रेशर टैक्टिक्स इस्तेमालु करे पई त छा सिंध जूं ॿियूं सभु धुरियूं जेके असेंबली में मौजूदु आहिनि उहे पीपल्स पार्टी खे सपोर्ट कंदियूं सिंध में जेकॾहिं उहा अमन बहाल कराइणु चाहे थी? अदा ॾिसो, पीपल्स पार्टी सां असांजो को ख़ुदा न ख़ासिता को पर्सनली हिन जी त न आहे, जेकॾहिं चऊं त असां ज़ातियात सां उन सां दुश्मनी आहे। असांजो इख़्तिलाफ़ हुयो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु, तव्हांखे यादि आहे त जॾहिं निसार खोड़ो गवर्नर हिकिड़े ॾींहं जो हिननि इहो बिल पास करायो, असां एप्रिशिएट कयोसीं, वॾे पीर साहब फौरन चयो त वञो, असां चाहियूं था त हाणे पीपल्स पार्टी सही ट्रैक ते हली आहे, वञी हिननि सां सपोर्ट कयो, वियो वेठासीं। वरी तव्हां ॾिठो त MQM जेका आहे पाण में को हुननि जो मुफ़ादात हुया, पाण में तय कयूं, वरी इहो त हिननि ड्रामो कयो न, पिछले 5 साल ड्रामो हलंदो रहियो, अपोज़िशन गवर्नमेंट ऑपोज़िशन गवर्नमेंट। सो उन करे असांजा हुननि सां इख़्तिलाफ़ात हुया पीपल्स पार्टी सां। कुझु अहिड़ा बिल बि पीपल्स पार्टी पंहिंजे दौरे हुकूमत में सिविल सर्विस अमेंडमेंट बिल हुयो, कारो कानून असां हुनखे हिन महिल बि चऊं था, उहे कुझु ॿिया अहिड़ा कानून पास करायूं जंहिं ते असां हुननि सां इख़्तिलाफ़ात रखियासीं। पर जेकॾहिं पीपल्स पार्टी सही ट्रैक ते हले थी, सिंध जे मफ़ादनि में कमु कंदी, अहिड़ा बिल जीअं हाणे आंदऊं, लोकल बॉडी वारो आंदऊं न, ऐं इहो असां बिल्कुलु इन जो क्रेडिट वठणु चाहियूं था, असांखे ॾियणो बि खपे त असांजी तहरीक उहा ई पीर साहिब जो उहो स्टैंड हुयो, जंहिंजे करे अवाम हिमत कई, असां अहिड़ो तहरीक हलाई, हुननि खे रिपील करिणो पियो, हुननि सम्झो त असांखे माण्हुनि इन मामले में ॾाढो नफ़रत अंगेज़ सुलूक कयो आहे। सो हाणे जॾहिं हुननि कयो त असां हुननि खे लबैक कयोसीं, वेठासीं, एप्रिशिएट कयोसीं त बाबा ठीकु आहे, हाणे तव्हां सही बिल आंदो आहे। हाणे बि पीपल्स पार्टी जेकॾहिं अॻिते हली सही विजन में हलंदी, जेको हुननि जो विजन आहे, जेको बेनज़ीर भुट्टो साहिबा ॾिनो अथनि, मां ॿिए कंहिंजी ॻाल्हि न कंदमि, उन मंशूर ते हलंदा त असां बिल्कुलु हुननि सां गॾु हलण लाइ तयार आहियूं, छो जो सिंध जी मफ़ाद में जेको हलंदो पीर साहिब पगार हुननि खे बिल्कुलु सपोर्ट कंदा। पाण ॾिठो जॾहिं खां जनरल बशीर जे टेक ओवर खां पाण ॻाल्हि करियूं त हुनखां पोइ MQM मुसलसल इक़्तिदार में रही लास्ट टेन्योर ताईं, ऐं हिकिड़े दौर में मुस्लिम लीग फंक्शनल ऐं ॿिया गॾिजी उन्हनि हुकूमत पे कई, ॿिया 5 साल असां ॾिठो पीपल्स पार्टी सां गॾिजी, त जेसिताईं उहे इक़्तिदार में आहिनि तेसिताईं त अहिड़ी का ॻाल्हि असांखे नज़र न ईंदी। जॾहिं बि इक़्तिदार खां ॿाहिरि था वञनि
या जॾहिं बि उनजे जीअं हाणे लोकल गवर्नमेंट जो कानून आयो आहे इन क़िस्म जी शइ थिए थी त पोइ उन्हनि खे सभु शयूं यादि थियूं अचनि। हिन वक़्तु जेको एमक्यूएम जो ई मुतालबो आहे, हाणे ॾिठोसीं मुल्क जूं जेके बि जमहूरियत पसंदि धुरियूं आहिनि जिन जी पार्लियामेंट में नुमाइंदगी आहे, सूबाई असेंबलियुनि में आहे, उहे सभु एमक्यूएम जे हिन मौक़िफ़ जा मुख़ालिफ़ आहिनि। पर कराची जी जेका सूरत हाल आहे उहा सभिनि जे साम्हूं आहे त आख़िर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जेका हिन वक़्तु तमामु वॾी अक्सरियत में आहे उहा उन वटि तव्हां नथा सम्झो त हिन वक़्तु हिकिड़ो सुठो टाइम आहे जॾहिं सभु सॼो मुल्क हिकिड़े नुक़्ते ते बीठो आहे त हिन वक़्तु उनजो फ़ाइदो वठंदे कराची खे हथियारनि खां पाक कयो वञे, उते जेके क्रिमिनल्स आहिनि, बताखोर आहिनि, जेके अगवा में मुलविस माण्हू आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे आख़िर अञा इन खां वधीक सपोर्ट वरी कॾहिं मिलंदी? बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई। जीअं मैडम पहिरें चयो त असीं पाण खे कंडेम था कयूं त ॾिसो न त फंक्शनल लीग जो इहो हिकिड़ो वॾो क़दम आहे, पंहिंजा हिते क़दम आहे त हू जेका माना गवर्नमेंट में रहण जे बावजूदि फेडरल गवर्नमेंट में त शामिल न, सूबे में चाहे अपोज़िशन में आहिनि, पर हू चवनि था त सूबे जो मफ़ाद इन में न आहे त वरी फ़ौज अचे कराची में अचे या सूबे में अचे। मां हिकु असां ॿीहर हिकु क़िस्म जी एमक्यूएम डिक्टेटर खे दावत पिया था ॾियनि त तव्हां अचो, तव्हां अची संभालियो, ऐं हिते जमहूरियत नाकाम थी वई आहे। त इन लिहाज़ खां त हीउ सुठो क़दम आहे, फंक्शनल लीग जो हुजे प्लस हुकुमरान जमात जेका मर्कज़ में वेठी आहे उनजो आहे, ANP जो आहे, ॿियनि जमायतुनि जो बि आहे। जेसिताईं तव्हां चओ त हिनखे सिंध खे या कराची खे हथियारनि खां कीअं पाक कजे त तव्हांखे ताज़ो ई 2-3 ॾींहंनि जी इहा ॻाल्हि आहे जॾहिं सुप्रीम कोर्ट में कराची जी बेंच में चीफ जस्टिस जे आॾो इहो इंकशाफ थियो आहे, DG रेंजर्स कयो आहे त कंटेनर 19,000 हथियारनि जो कंटेनर जेको आहे गुम थी वियो आहे, इहा हिकिड़ी माना ॻणती जोगी ॻाल्हि आहे त भई इहो कीअं आहे। उन वक़्त में वज़ीर केरु हुओ, मुशरफ जी कैबिनेट हुई, तव्हांखे ख़बर आहे, ऐं उनजो वज़ीर जेको पोर्ट ऐं शिपिंग जो आहे सो तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ी पार्टी सां बाबर गोरी आहे। उन ते हैदराबाद रिज़ी चयो त हिनजी इंक्वायरी थियणु घुरिजे ऐं सही माना में वाक़ई इंक्वायरी थियणु घुरिजे। जेकॾहिं इहो पोर्ट तां निकितो आहे कंटेनर त वियो काॾे आहे त ख़बर त पए न माण्हुनि खे त भाई हिन में केरु इनवॉल्व आहे, केरु मुलविस आहिनि, काॾे वियो आहे, इन जे पोयां कंहिंजा हथ शामिल आहिनि। मुशरफ जे दौर में त कोन निकिता, पीपल्स पार्टी जे दौर में बि नेटवर्क जा कंटेनर ईंदा रहिया। मेन जेको थियो आहे न मुशरफ वारे दौर में, उहा मुशरफ जे दौर में इहा ॻाल्हि थी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां सही था चओ त पीपल्स पार्टीअ खे हिन महिल जेको सभिनी धुरियुनि सां गॾु विहणु घुरिजे ऐं कराची खे हथियारनि खां पाक करे, चाहे उन में कहिड़ियूं बि धुरियूं इनवॉल्व हुजनि जेके चाहिनि थियूं त कराची जूं हालतूं ख़राबु रहनि, भताखोरी जो सिलसिलो जारी रहे, क़त्लेआम रहे या अगवा बराए तावान वारो मसइलो हुजे त उन ते इन क़दम खणणु घुरिजे। इन जे लाइ जेको सुभाणे अरबा ते तव्हांखे ख़बर आहे त ख़ुशूसी कमेटी जो कैबिनेट जो उते इजलास बि थी रहियो आहे नवाज़ शरीफ़, ऐं उन खां पहिरियों सभिनी धुरियुनि खे जेके बि स्टेक होल्डर कराची सां लाॻापियल आहिनि, इवन जेके सिंध सां लाॻापियल, मुंहिंजे ख़्याल में त उन्हनि में नवाज़ शरीफ़ खे कुझु कॉम्परस धुरियुनि खे बि उनखे शामिलु करणु घुरिजे, छो जो फंक्शन लीग जे मर्कज़ में नुमाइंदगी आहे। एमक्यूएम खे बि कैबिनेट में घुराए वञे थो, पीपल्स पार्टी त ॿुधाए थो ख़ुदि चीफ मिनिस्टर वेठो हूंदो, गवर्नर वेठो हूंदो, त इन जे लाइ जेकर हुन खां बहितर थींदो त अञा जेकर ॿियनि धुरियुनि खे बि शामिलु कंदा, इवन ANP खां बि इन सिलसिले में सलाह मशवरो या सभई जेके घुराए विहारे हिक ई टेबल ते विहारे तजवीज़ वठणु घुरिजनि त भई कराची खे हथियारनि खां कीअं पाक कजे। रुगो हथियारनि खां पाक करण वारो इशू कोन्हे न उते। ॾिसो न पहिरीं त तव्हांखे मेनली हिन महिल जेको थिए पियो थो न, ॾिसो नाजाइज़ असले जे करे सभु कुझु थिए पियो थो न। जिन माण्हुनि वटि नाजाइज़ असलो आहे जेके इहो इस्तेमालु कनि पिया था, जंहिंजे करे जेको पुलिस बि एतिरो मुक़ाबिलो नथी करे सघे, रेंजर्स बि कंहिं हथ ते वञे थी पर वरी वापसि थी वञे हली। पोइ कई इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके अॼु बि जेके कराची जा नोगो रहिया बणिया बीठा, पर जेकर उन ते इहो पहिरें तव्हां असले खां पाक कंदव, लाज़मी तौर ते जॾहिं तव्हां असलो हथु कंदव त लाज़मी आहे त तव्हां उनखे जेको आहे उन माण्हुनि खे बि गिरफ़्तार कंदो, पोइ चाहे कहिड़ी पार्टी सां उनजो तालुक़ु हुजे। उन खां पोइ ॿिए नंबर ते वरी तव्हां आहे त भई कराची में जेको हाणे जेको आहे सो सियासत खां बालातर थी करे अमन ईमान जे क़ाइम जे लाइ कहिड़ा ऑफिसर रखिजनि, कंहिंखे डिप्यूट कयो वञे त जेको आहे सो अमन क़ाइमु थी सघे। ऐं वापारी आहिनि, वापारी धुरियूं आहिनि, उन्हनि खे तॾहिं सुकून जो साहु खणंदा न त जॾहिं ॾिसंदा त हीअ शहर मां शयूं ख़तमु थी आहिनि, भताखोरी ख़तमु थी वई आहे। सही आहे। चलो टाइम थियो अॻिते ब्रेक जो, हलूं था ब्रेक ते नाज़रीन सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि ॿोल पे कई कराची जी मौजूदा सूरत हाल ते। अजी जेको सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में जो केस हले पियो उते बि इहा ॻाल्हि ॿोल घणा भेरा थी आहे। मुख़्तलिफ़ सियासी धुरियूं चवनि थियूं त
त कराची में ख़ासि करे जेके वॾियूं टे पार्टियूं आहिनि, अवामी नेशनल पार्टी, MQM ऐं पीपल्स पार्टी, उन जूं पंहिंजूं अस्करी विंग्स आहिनि, हथियारबंद उन्हनि जा ग्रुप्स आहिनि। इहे इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। हाणे अमन कमेटी जो बि असांजे साम्हूं आहे, या MQM जो जॾहिं खां ठही आहे तॾहिं खां वठी हिन वक़्त ताईं जेको किरदारु रहियो आहे उहो सिंधी माण्हुनि खां त ॿुधो कोन्हे। ऐं उन्हनि जा मुतसिर पठान बि रहिया, पंजाबी बि रहिया, ॿियूं क़ौमियतूं बि रहियूं। त इहे तव्हां ज़ाहिर सिंध में जेकॾहिं असां ॾिसूं सभिनी खां वॾो फोरम सिंध असेंबली आहे। सिंध असेंबली जो किरदारु इन्हनि विंग्स खे ख़तमु करण लाइ उहो तमामु अहम सम्झो वञे थो। सिंध असेंबली पंहिंजो उहो किरदारु आख़िर अदा छो नाहे कयो? सिंध असेंबली जा मेंबर, असां ॾिठो त हिकिड़ो बताखोरी जे ख़िलाफ़ का कानून साज़ी उहो उन लाइ मूव थियो आहे, को कानून को ड्राफ्ट आयो आहे असेंबली में, पर ओवरऑल जेके हथियारबंद विंग्स आहिनि उन हवाले सां कानून साज़ी करण या इन हवाले सां हुकूमत चलो कुझु नथी करे, अपोज़िशन पंहिंजो किरदारु छो नथी अदा करे? महिरबानी अदा। पोयां 5 साल त तव्हांखे ख़बर ई त जेतिरी बि स्ट्रेंथ हुई असांजी ऑपोज़िशन जी, असांजो किरदारु तव्हांजे साम्हूं रहियो त भरपूर ऑपोज़िशन ई असेंबली में बाक़ाइदा ख़बर पवंदी त हिकिड़ी ऑपोज़िशन आहे, भले असां घटि मेंबर्स हुयासीं। हाणे मसइलो इहो आहे त छो जो MQM ऑपोज़िशन में वेठी आहे, उन सां गॾु असां पंहिंजी अलॻि आहिनि, असां बि ऑपोज़िशन में ई आहियूं, पर लीडर ऑफ ऑपोज़िशन उन्हनि जो आहे, स्ट्रेंथ उन्हनि जी वधीक आहे। पर हिन महिल ताईं हुननि उहो किरदारु अदा कोन कयो आहे जेको हिकिड़ो एक्चुअल ऑपोज़िशन अदा कंदी आहे, जंहिंखे असां चाहियूं पिया त हे कनि, पर हिन महिल ताईं आई डोंट नो वाए उहे कहिड़ा पोयां वजूहात आहिनि। पर पोएं 5 सालनि में लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां असां घणा ई रनियूं कयूंसीं, रेज़ोल्यूशन्स पास थिया, ऐं एक्सटॉर्शन जे हवाले सां या हिकिड़ो इन कैमरा सेशन तव्हांखे ख़बर आहे, इहो बि असांजे तरफ़ां ई डिमांड हुई, ख़ासि तौर ते ऑपोज़िशन हद खां वधीक असां इन ते ॻाल्हायोसीं, जो हर रोज़ 15-20 माण्हू मरी वञणु, भत्ता वठणु, ताजिर बिरादरी बेज़ार, असां पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि न पिया, हिन महिल बि सेम कंडीशन आहे त असां वरी ॿारनि खे नथा ॿाहिरि कढी सघूं। अहिड़ी हालतुनि में वाक़ई सिंध असेंबली उहो फोरम आहे जाथां का अहिड़ी कानून साज़ी थियणी खपे, पर कानून साज़ी त थिए बि, घणा ई कानून पास थिया, एक्सटॉर्शन जो तव्हांखे ख़बर आहे ड्राफ्ट वग़ैरह हले पियो, सिलसिलो हले थो। ॻाल्हि आहे त तव्हां कानून बेशक पास था कयो, उन में उहे तमामु जज़ा ऐं सज़ा बि अचे थी त छा छा कहिड़े हवाले सां फाइन ईंदो या सज़ा ईंदी, पर इम्प्लीमेंट केरु कराए? ॻाल्हि इहा त ईअं त कानून ॿिया बि पिया आहिनि, घणा ई कानून आहिनि हिते, हर को रणी थो करे त वॾा वॾा दहशतगर्द कराची में पकड़िया विया, पोइ छा थियो, छुटिजी था वञनि, उन्हनि खे उहा सज़ा ई नथी मिले त पोइ कंहिं तरीक़े सां रिज़ल्ट नथो मिले। ॿी ॻाल्हि जेका तव्हां मेन कई उहा हक़ीक़त आहे त 3 सुप्रीम कोर्ट जो, असां कोन था चऊं, 3 पार्टियुनि जे लाइ सुप्रीम कोर्ट थी चए त दे हैव मिलिटेंट विंग्स, हुननि में अंदरि आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हां वटि आहिनि त पोइ तव्हां रणियूं दाऊं छो था कयो? हिकिड़ी शइ एडमिटेड आहे त भई आहे तव्हां में उहे माण्हू, तव्हां उन्हनि खे त ख़तमु कयो, अॻु में उहे पंहिंजी पार्टी मां उहे शयूं माण्हू कढो, जॾहिं उहे ख़तमु थींदियूं तॾहिं असां तव्हांखे चवंदासीं त तव्हां हाणे इन शइ मां हथ तव्हांजा साफ़ आहिनि। हाणे ॿिए पासे ॾे ॾिसिजे, अवल त इहे 3 पार्टियुनि खे खपे, टई स्टेक होल्डर पाण खे चवराइनि थियूं, असां कराची जा स्टेक होल्डर आहियूं, असां ओन था कयूं कराची खे, ठीकु आहे बाबा कयो था, पर कराची खे अमन बि खपे, कराची खे सुकून बि खपे। सिर्फ़ु हर वक़्तु त सिर्फ़ु इहो न आहे त हर वक़्तु असां ब्रेकिंग न्यूज़ ॿुधूं था एतिरा माण्हू मरी विया, जेॾी बोरी बंद लाशूं मिलियूं, हे मिलियूं। सो इन्हनि हवालनि सां अवल इहो बि थियणो खपे। असेंबली जे फ्लोर ते असां हाणे बि रड़ियूं कंदा रहिया आहियूं हर हुन में, पर हाणे स्टेट जेका हिन महिल मौजूदु आहे, जंहिंखे असां रियासत बि चऊं था, जंहिंमें गवर्नर MQM जो पंहिंजो वेठो आहे, हाणे इन शइ खे बि त सोचण जी ॻाल्हि आहे। असां ॿार त न आहियूं, असांखे सम्झ में न ईंदो आहे त हीअ जॾहिं थींदियूं आहिनि ॻाल्हियूं या हुननि जो एहतजाज हलंदो आहे त हर कोई इहो सोचण ते मजबूर थींदो आहे त गवर्नर तव्हांजो ठीकु आहे, उहा उन जे बावजूदि तव्हां दायो त तव्हांजा माण्हू मरनि था या लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन तव्हां कंट्रोल नथा करे सघो। पीपल्स पार्टी सां तव्हांजो एॾो बहितरीनु सिस्टम हलियो, 5 साल असां ॾिसंदा रहियासीं, जॾहिं तव्हां हुन महिल मिनिस्ट्रीज़ में हो, तव्हां एॾो वॾो एहतजाज छो न कयो? हुन महिल बि त माण्हू मरनि पिया, हुन महिल भत्ताखोरी हुई, हुन महिल एॾी वॾी तादाद में माण्हू मरनि पिया, तव्हां फ़ौज जो मुतालबो न कयो, हाणे तव्हां कयो था। इट मीन्स त तव्हां हिन महिल ऑपोज़िशन में आहियो, कुझु तव्हांजी ॻाल्हियूं न मञियूं वयूं, इन करे तव्हां इहे तमामु ॻाल्हियूं जेकॾहिं असां समेटियूं रही कान्हे न अपोज़िशन में, जी बिल्कुलु उन्हनि खे पंहिंजे वोटर खे बि फैसिलिटेट करिणो आहे, बेशक न, पर तव्हां 6 सालनि जो किरदारु तमामु बहितरीनु रहियो आहे, हुन ते कोई शक कोन्हे, पर जेके MQM जा हज़ारें दहशतगर्द जिन ते केसिस दाख़िल हुआ 90 खां वठी, उहो NRO जंहिं दौर में आयो उन दौर में तव्हां इक़्तिदार में शामिल हुयो, इहे सभु केस हुननि तां ख़तमु थिया। इहे जेके पेरोल ते एतिरा माण्हू पेरोल ते माण्हू तव्हां आज़ादु कया जेके हाणे ग़ाइबु आहिनि,
उहो तव्हां ॾोह क़बूलण लाइ तयारु आहियो सिंधी माण्हुनि जे साम्हूं त इहा ग़लती कई उन वक़्त जी हुकूमत? त बिल्कुलु उन जी वक़्त जी हुकूमत जी इलाही ग़लतियूं आहिनि जेके हर कोई मञे थो। उन में मुंहिंजे ख़्याल में एच असां चऊं त हा उन महिल सभई हुया, ईअं सिर्फ़ु असां कोन हुयासीं, सॼी पार्टीज़ उन महिल इक़्तिदार सवाइ में। पीपुल्स पार्टी जे पीपुल्स पार्टी हुन महिल असां इन हाणे करे जेके ॿाहिरि पार्टियूं हा, हाणे आहिनि उहे तॾहिं हुकूमत में तॾहिं हुन महिल उहे ऑपोज़िशन में हुआ, पर जॾहिं हाणे उन्हनि खे गवर्नमेंट मिली त असांखे उमीदूं हुयूं त हलो ठीकु आहे डिक्टेटर जो न वक़्तु हुयो असां माण्हू। सिंध में अरे इहा सिंध जी बदकिस्मती चऊं सिंधी माण्हुनि जी त इक़्तिदार में जेका पार्टी हूंदी आहे उहा इन क़िस्म जा कम कंदी आहे। माना जेकॾहिं असां मुशरफ दौर वारो ॾिसूं उन जेके इक़्तिदार में आहे उन्हनि बि इहो ई कयो, पीपुल्स पार्टी इक़्तिदार में आई उन्हनि बि इहो कयो, हू अपोज़िशन में हुआ त उहे सिंध जा वॾा सॼण हुआ। तव्हां 6 साल अपोज़िशन में हो, तव्हां यानी कि हाणे न तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ, जंहिं वक़्त में हुयो मुशर्रफ जे दौर में इहे जेके बि फ़ैसिला थिया पिया, बहरहाल असां जेकॾहिं चऊं त असां मेन उन महिल धुर हुयासीं या असां उन महिल मेन न हिकिड़ो हिसो पार्ट हुयासीं, हिकिड़ो हुयासीं या पॉलिसी मेकिंग में असांखे मां मञा थी सूबे में काफ़ी तइदाद में हिसो गवर्नमेंट वेठा हो, घटि में घटि गवर्नमेंट में वेहण ईअं त हाणे मां सम्झां थी था तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर सॼे ॾोहनि जो असांजे मथां त कोन अची वियो त असां पॉलिसी मेकिंग में हुयासीं या ख़ुदा न ख़ास्ता असां वेही उहे फ़ैसिला कयासीं। डिक्टेटरशिप जो वक़्तु हुयो, तव्हां सभिनीनि खे ख़बर जीअं तव्हां लोकल गवर्नमेंट वारे इशू ते छॾे सघो था हुकूमत, उन वक़्तु ही तमामु वॾो इशू हुयो न, जंहिंमें तव्हां ॾिसो पिया एतिरा केस हज़ारे केस पिया ख़तमु थियनि, क्रिमिनल्स खे पेरोल ते रिहा कयो पियो वञे, त हिन इशू ते बि त तव्हां हुकूमत खां ॿाहिरि अची पिए सघिया। जेकॾहिं तव्हां पॉलिसी सां मां कोन करे मां हुन शइ खे कोन थी करे, मुंहिंजी पार्टी हुई ऐं हुन महिल छा हक़ीक़तूं हुयूं, छा हुन महिल जा हालात हुया, उनखे मां हिन महिल न थी करे सघां। बाक़ी हाणे मां पोइ 5 साल खे बिल्कुलु डिफेंड कंदमि, छो जो मां उन में मौजूदु हुयमि, उन सॼे हालातनि खे ॾिसंदे हिन महिल बि जेको सिनेरियो हले थो असां उनखे ॾिसूं था। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो पंहिंजो हिकिड़ो अलॻि किरदारु ॾिसिजे या उनजी लीडरशिप खे ॾिसिजे त उहे कॾहिं बि मां नथी सम्झां त ख़ुदा न ख़ास्ता एंटी सिंध कोई फ़ैसिलो करे थो सघिजे या उन्हनि जे तरफ़ां कोई अहिड़ो तव्हां स्ट्रेटेजी ॾिसंदव, बेशक हुजे मुशर्रफ जो दौरु हुजे या पोयां 5 साल हुजनि, असांजी पार्टी मां कम अज़ कम इहा तव्हां उमेद कोन रखंदव त हिननि जे तरफ़ां कोई अहिड़ो फ़ैसिलो ईंदो या असां कोई अहिड़े ॻाल्हि खे सपोर्ट कंदासीं जेको ख़ुदा न ख़ास्ता असांजे सिंध वासियुनि जे लाइ या सिंधियुनि जे लाइ उहो को ग़लति फ़ैसिलो थींदो। हुन महिल जे हवाले सां या हिनजी पूरी पोइ हिस्ट्री ॾिसिजे त उन शइ खे माण्हू ज़रूरु सम्झंदा हूंदा। हिन महिल बि असांजी पूरी कोशिशि आहे पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जी, बेशक असां नून जी कंहिं हद ताईं इतिहादी आहियूं। मां तव्हांखे हिन महिल वरी तव्हांजे चैनल जे थ्रू पंहिंजे भाइरनि भेणनि खे ॿुधाइणु चाहींदमि त ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं नून लीग जी तरफ़ां बि को अहिड़ो एंटी सिंध फ़ैसिलो थियो त तव्हांखे असांजी पार्टी साइड में नज़र ईंदी, छो जो असां इक़्तिदार जे हवाले सां कॾहिं लालच में कोन वेठा आहियूं। इहा बि ऑफर उन्हनि पाण कई, असां कोन उन्हनि खां वञी घुरीसीं त भई असांखे को ॾियो। हो असां सां तहरीक में कठा हुया, जेका असां सिंध बचाओ तहरीक हलाईसीं, उहो पाण सां इतिहादी अची थिया ऐं उन असां सां गॾु हलिया, इन करे उहो इतिहाद हले थो। उन हिसाब सां असां हिन महिल फेडरल में वेठा आहियूं। अदरवाइज़ ख़ुदा न ख़ास्ता को असां मेन जेकॾहिं कोई पॉलिसी ठाहियूं जेके सिंध जे हवाले सां ग़लति थियूं, असांजो किरदारु तव्हांखे वाज़े नज़र ॻाल्हि त वक़्त खां हाणे थोरो अॻु थींदी, पर हिकिड़ा रूमर्स हलनि पिया त को पाकिस्तान पीपुल्स पार्टी में को फॉरवर्ड ब्लॉक ठहिणु पियो वञे ऐं शायदि पोइ गॾिजी का हुकूमत सादी थिए, एमक्यूएम बि हुन में हुजे, फंक्शनल बि हुजे, मुस्लिम लीग नून बि हुजे। जेकॾहिं इन क़िस्म जो को सिनारियो ठहे थो, छा तव्हां एमक्यूएम सां गॾिजी वेहण लाइ तयारु आहियो? ऐं तव्हांखे ख़बर आहे त उहा सभिनी खां वॾी धुर हूंदी उन इतिहादी हुकूमत जी, ऐं ज़ाहिर आहे जीअं माज़ी में थींदो रहियो आहे एमक्यूएम पंहिंजा सभु मामला मञाईंदी रही आहे, ज़ाहिर आहे उन पोज़ीशन में इहा वाक़ई अॻकथी थी वेंदी। वक़्त खां अॻु में मां बि नथी चई सघां त अचण वारो सुभाणे को ॾींहुं छा आहे, कैबिनेट मीटिंग फेडरल जी थिए थी, हुन में छा फ़ैसिला था थियनि इहो तव्हांखे बि ख़बर न आहे मूंखे। इन खां पोइ सियासत कहिड़ो रुख़ थी बदिले, विदिन मंथ सियासत कहिड़ो टर्न थी करे इहो बि तव्हांखे ख़बर न आहे मूंखे, छो जो हालात अहिड़ा आहिनि जो इलाही ख़दशात माण्हुनि पंहिंजा ॿुधाइणु शुरू करे छॾिया। सो इन करे मां कुझु नथी चई सघां त अचण वारे वक़्त में केरु कंहिंसां किथे बीठो आहे। पाकिस्तान आहे, पाकिस्तान में कंहिंसां गॾु बीठो, कंहिंखे कातिल लीग चयो, वरी पाण सां गॾु विहारियो, इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। असां सभु ॾिठोसीं अखियुनि सां, कंहिं मिठायूं विरायूं कंहिंजी फांसी ते, वरी केरु कंहिंसां गॾु आयो। इहे सभु शइ ॾिसंदे तव्हां ऐं मां त हाणे सम्झो त हाणे हिकिड़े लम्हे में कोई कुझु बि थी थो सघे। सो काई ख़बर न आहे, सियासत आहे, मुल्क खे हलाइणो आहे, पंहिंजे मां त पंहिंजे पार्टी जे तरफ़ां इहो बिल्कुलु तव्हांखे चई थी सघां त कोई बि पार्टी, इवन एमक्यूएम हूंदी या पीपुल्स पार्टी हूंदी या ॿियूं पार्टियूं आहिनि, कोई बि पार्टी जेकॾहिं सिंध जे मफ़ाद में बीठी आहे हमेशह, ऐं उन जे ई लाइ
फ़ैसिला करे थी ऐं ख़ुदा न ख़ास्ता एंटी असांजे सिंधियुनि जे ख़िलाफ़ को फ़ैसिलो अचे थो जीअं घणेई कालाबाग डैम मंझंदि ते सियासत थी, पाणी जो इशू थियो उन ते सियासत थी, ईअं ॿिया घणेई आहिनि। त जेकॾहिं उन्हनि हवालनि सां ॻोड़ो थियो त तव्हांखे असांजो वाज़े मौक़िफ़ आहे त असां हमेशह सिंध जे हवाले सां उन्हनि सां गॾु बीठा हूंदासीं की अहिड़े हवाले सां कंहिं, छो जो तव्हांखे पोइ तहरीक असांजी ख़बर आहे जेका असां कईसीं पीपल्स पार्टी सां, भले असांजो इतिहाद हुयो पर जॾहिं उन्हनि सिंध दुश्मन हिकिड़ो बिल आंदो जेको अहिड़ो कारो बिल हुयो जंहिंखे सभु सिंधियुनि जेके आहिनि रिजेक्ट करे छॾियो, तव्हांखे ख़बर आहे सभु निकिरी ॿाहिरि। तव्हां हिकिड़ी तव्हां हिकु मिंट वठंदो जंहिंमहिल तव्हां कालाबाग डैम जी ॻाल्हि कई, हिन महिल वरी तव्हां ॾिठो आहे मतिलबु मीडिया में असेंबलीअ में तरीक़े सां इहो वरी कालाबाग डैम जो ज़िक्र छुड़ियो आहे त छा तव्हां हुकूमत एताद हूंदे तव्हां हिन ते वाज़े नथा चओ त भई हीउ जेको सिंध दुश्मन जेको मनसूबो आहे जंहिंखे 3 असेंबलियूं रद्द करे चुकियूं, त वरी तव्हां ॿीहर जेको आहे कहिड़े बि तरीक़े सां हिनखे नांग खे वरी तव्हां पैदा कयो या हिनखे खीर था पियारियो, सुभाणे तव्हां हिननि खां इन ते कमेंटमेंट वाज़े तौर ते मुस्लिम लीग नून जी क़यादत जेका प्राइम मिनिस्टर पाण आहे उन्हनि खां वठणु घुरिजे त जेकॾहिं तव्हांजो इहो ई मनसूबो आहे अॻियां हली तव्हांखे इहो करिणो आहे त पोइ घटि में घटि उहा ॻाल्हि वाज़े थियणु घुरिजे ऐं फंक्शनल लीग पोइ उन में पंहिंजो किरदारु ॿुधाए त छा हुकूमत में रहंदा या उन्हनि खां मर्कज़ मां बि छॾे पाण अपोज़िशन में अची वेंदा। थैंक यू दादा। हाणे तव्हांखे ख़बर हूंदी रिसेंटली असां पंजाब जो MPS वियोसीं, तव्हां शायदि ख़बरुनि में बि ॾिठो हूंदो हुयो त मां फंक्शनल लीग जे तरफ़ां इहा ॿई जेके तहफ़ुज़ात आहिनि मां उते रखिया, मां चयुमि असां तव्हांजा इतिहादी चया था वञूं त असां वफ़ाक़ में बि आहियूं हिते ऐं असांखे इहो ॿुधणो थो पए त ख़ुदा न ख़ास्ता तव्हांजी पॉलिसी में त न आहे कालाबाग डैम या असांखे जो जेको चश्मा लिंक नाला असां हमेशह इहो रड़ियूं कंदा आहियूं त असांजे हिसे जो पाणी खसिजे, असांजा पुछड़ी जा असांजा आबादगार हमेशह रड़ियूं था कनि त असां पाणी नथो पुॼे त असांजो पाणी पंहिंजे हिसे जो खसिजी थो वञे। त यकीन कयो जेके CM आहिनि पंजाब जा शहबाज शरीफ़ साहब, उन्हनि बिल्कुलु स्ट्रेट फॉरवर्ड चई छॾियो त जेसि ताणी चारई सूबा कंहिं बि हवाले सां कंसेंसिस में नथा अचनि, राज़ी नथा थियनि, असां खुले हिन में सॼी पार्टी जा MP वेठा सभिनी नोट कयो त इहो मनसूबो सिंध दुश्मन मनसूबो कॾहिं बि न ईंदो, कॾहिं बि। हाणे जॾहिं हिकिड़ो ज़िम्मेदार CM थो चए हिकिड़ी ॻाल्हि त मुंहिंजे ख़्याल में उन खां पोइ ॿिए ख़ुदा न ख़ास्ता अदा मां वाज़े कयां त जेकॾहिं इहा शइ आई त तव्हांखे वरी फंक्शनल जो मौक़िफ़ साम्हूं आहे त असां उन खां साइड थी वेंदासीं, छो जो असां कॾहिं बि न चाहियो तव्हांखे असांजे मौजूदा पीर साहिब जॾहिं उन महिल असेंबलीज़ में हुया उन्हनि जो उन महिल जेको किरदारु रहियो इन ते कालाबाग डैम हुजे या पाणी जो मामिलो हुजे, उन वाज़े कयो, उहे त हाणे रिकॉर्ड पिया आहिनि, तारीख़ पई आहे, इन करे कॾहिं माण्हू त मुख़्तलिफ़ मुतालबा त कंदा रहनि था, कंहिंजे पारां मुतालबो करण ते पाबंदी त नथी लॻाए सघिजे। पंजाब वाटर काउंसिल आहे उन जे पारां ॻाल्हि थिए थी, कुझु MNA ते MPS कंदा, पर ओवरऑल हुकूमत जी पॉलिसी जेका बि थी हैदर तव्हां त जेको ॾिसंदा अचो सिंध में जेके बि हुकूमतूं अचनि थियूं 90s खां वठी 88 में मोहतरमा जी गवर्नमेंट हुई, जॾहिं बि असां ॾिठो आहे उन हुकूमत में इतादी MQM हुजे थी त MQM जा तक़रीबन जेका चाहींदी आहे उहो ई कम थींदा आहिनि। सिंध सॼी एहतिजाज कयो 88 में त MQM सां इताद न कयो, सिंध जे कॉम्प्रेसन के ख़त बि लिखिया, खुलियल ख़त हुआ ॿिया, उन बावजूदि मोहतरमा उनखे खणी उनखे गॾु हली, उन खां पोइ बि असां ॾिठो त मियां नवाज़ शरीफ़ जा बि इतादी रहिया, मुशरफ जा बि इतादी रहिया, त ओवरऑल जेकॾहिं किरदारु ॾिसूं त पीपल्स पार्टी हुजे, फंक्शनल हुजे, नून हुजे, सभिनि जो किरदारु त सेम रहियो आहे, कंहिंखे बि असां हिन में ॾोहारी त करार नथा ॾेई सघूं, जेको इक़्तिदार में अचे थो उहो उन्हनि जी एजेंडा ते हले थो। बिल्कुलु तव्हां सही था चओ, छा आहे त मसइलो हिते इहो आहे त जेका पार्टी जॾहिं इक़्तिदार में ईंदी आहे त उन्हनि खे हिकिड़ो बहानो मिली वेंदो आहे त कराची जा जी छो त वॾी पार्टी आहे उनखे जेको हुकूमत में शामिलु कयो वञे, ऐं पोइ उन जे बुनियाद ते MQM वारा पंहिंजा नाजाइज़ जेके मुतालबा हूंदा आहिनि, जीअं हिन महिल ॾिसो न लोकल गवर्नमेंट जो बिल जेको पास थियो आहे त हाणे उन जेके डायरेक्ट न इनडायरेक्टली माना मुखालफ़त करण जे लाइ उन्हनि इहो हिकिड़ो फ़ौज घुराइण जो मुतालबो कयो, पर असुल त लोकल गवर्नमेंट जो बिल जो मसइलो आहे त हीअ MQM जो त हमेशह की रवायत रही आहे त कहिड़े तरीक़े इक़्तिदार में न रहंदासीं त मुखालफ़त कंदासीं, पोइ मुखालफ़त में हू इम्तिहान ते इम्तिहान या पोइ कराची में हड़तालूं कराइनि, हैदराबाद में हड़ताल हुजे या क़त्लेआम हुजे, पोइ कहिड़े बि धुरियुनि जे थ्रू कीअं बि कहिड़ा ग्रुप वेठा कनि, पर लाज़मी तौर ते छो त वॾी पार्टी आहे त उनखे तव्हां ईअं न शइ में नज़र अंदर नथा करे सघो त जेको आहे कराची में अमन जेको आहे MQM जे बग़ैर थी सघे थो। ऐं पर जेके पार्टियूं हुनखे हुकूमत में शामिलु थियूं कनि, चाहे पीपल्स पार्टी हुजे, चाहे नून लीग हुजे, चाहे फंक्शनल लीग हुजे, चाहे मुशरफ हुजे, त घटि में घटि हिन दफ़े जेको आहे हाणे इहो तय थियणु घुरिजे त भई तव्हां कराची जा अमन जी ज़िम्मेवारी खणो
भत्ता घोरी ख़तमु करण जी ज़िम्मेवारी खणो, वापारियुनि खे तहफ़ुज़ ॾियो, माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियो, शहरियुनि खे तहफ़ुज़ ॾियो, वोटर लिस्टूं सही करियो, नयूं तकबंदियूं कयो। बिल्कुलु सभु कुझु सही कयो ऐं जंहिं जमहूरी तरीक़े सां सिस्टम हले तव्हांखे पंहिंजो हिसो हूंदो। जेको अपोज़िशन जो आहे, तव्हां अपोज़िशन में वेहणु था चाहियो त अपोज़िशन में, मर्कज़ में हुकूमत में वञणु था चाहिनि, वेठा हुजनि। सूबे में गवर्नर उन्हनि जो वेठो आहे, छो अञा ताईं उनखे जेको आहे सो फंक्शन नून लीग त उनखे हटाए कोन सघी आहे। ऐं ॿुधण में इहो पियो थो अचे त नून लीग उनखे फ़िलहालु साल खनि ताईं जेको आहे न सो उनखे न हटाईंदी। त बहितर इहो आहे त MQM खे सॼो हुनजो जेको आहे न ज़िम्मेवार करार ॾियनि, पोइ पीपल्स पार्टी खे विहारनि, पोइ ANP खे विहारनि, जमायत इस्लामी खे विहारनि, जेको मूं पहिरें बि चयो फंक्शन लीग आहे, ॿियूं जेके कॉम्परस धुरियूं आहिनि, त सभिनी खे पोइ जेको आहे सो उन में शामिलु करणु घुरिजे त उहा अमन कीअं कजे। चलो टाइम थियो आहे ब्रेक जो, नारी हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां पोइ असां ॻाल्हाईंदासूं, लोकल गवर्नमेंट जो बार बार ज़िक्र पियो थिए, उन ते मुस्लिम लीग फंक्शनल ऐं ॿियूं जेके अपोज़िशन जूं पार्टियूं उन्हनि हिकिड़ी शानदार जदोजहद कई गुज़िरियल जेको दौर हो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, ऐं सिंध जे माण्हुनि में हिकिड़ी उमेद पैदा थी हुई त शायदि को असांखे अल्टरनेट मिले, कोई अहिड़ा नवां चेहरा साम्हूं अचनि, का अहिड़ी क़यादत अचे जेके सिंध जे बुनियादी मसइलनि ते को आवाज़ु उथारे, पर उहो बदकिस्मती सां न थी सघियो। उन जे पोयां सबबु छा हुआ, धांधलियूं हुयूं या होमवर्क मुकमल, ॻाल्हाईंदासीं। अचूं था नंढी ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। अभी तव्हां बार बार ज़िक्र कयो लोकल गवर्नमेंट के ख़िलाफ़ जदोजहद जो, बाक़ी जदोजहद सिंधी माण्हुनि में हिकिड़ो नओं वेसा पैदा थियो त शायदि को अहिड़ियूं धुरियूं आहिनि जेके असांजे हक़नि लाइ ॻाल्हाईंदियूं, जदोजहद कंदियूं, ऐं इलेक्शन में बि लॻो पिए त शायदि पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल, नून लीग ऐं ॿियूं जेके 10 जमाती इतिहाद हो उहे शायदि को घणो फ़र्क़ु पैदा करे हुजनि, कुझु सीटूं वधीक खणी अचनि। सिंध जा कॉम्परस तव्हां सां गॾु आहे, पर असां ॾिठो त उहा मोट इलेक्शन में तव्हांखे न मिली। हिकिड़ो जलसो तव्हां हैदराबाद में कयो, उनखां पोइ तव्हांजी पार्टी बि अमली तौर ते असांखे ईअं जदोजहद कंदे नज़र न आई। तव्हां असेंबलियुनि जे फ्लोर ते, प्रेस कॉन्फ्रेंसुनि में, ॿियो उते त तव्हां एहतजाज कया पिए, पर जीअं हिकिड़ी मास मूवमेंट हूंदी आहे, जीअं जेको एहतजाज हो, माण्हुनि जो कावड़, गुस्सो, उनखे सहिड़ण वारो कमु हो, उहो असांखे नज़र न आयो। उनखां पोइ जेके ज़िमनी चूंड थिए थी, तव्हांजो किलो जेको चयो वञे थो, जीअं MQM जो 9-0 आहे, तीअं तव्हांजी खिपरे वारी सीट आहे जितां हमेशह फंक्शनल लीग खटंदी आई आहे, उहा तव्हां हाराए था वञो। त इन जे पोयां सबबु छा आहिनि? छा धांधली आहे, पार्टी जे अंदरि के टिकेटुनि जी विरासत जे हवाले सां मसइला आहिनि, या अञा ॿी का शइ आहे? थैंक यू दादा। तव्हां सही चयो त लोकल गवर्नमेंट जो जॾहिं इहो बिल आयो त असां हिकिड़ी वाक़ई तहरीक हलाई, सिर्फ़ु असेंबली जे फ्लोर तां उहा तहरीक हली ऐं बाहि वांगुरु पिखिड़िजी वई। अॻु में त माण्हुनि खे सम्झ में ई न पियो अचे न त थियो छा आहे, छो जो हुननि अहिड़ो ॻुझो रखियो हो बिल खे, जो कंहिंखे ख़बर ई न हुई त छा। असां जेकॾहिं धाड़ घोड़ा न कयूं हा ऐं असेंबली जे फ्लोर ते इहो एहतजाज न थिया त माण्हू सिंध जा वीचारा, उन्हनि खे ख़बर ई न पिया त उन्हनि जे लाइ कहिड़ो हिकिड़ो फ्यूचर जे लाइ मनसूबो ठही वियो। उहो थियो। तमामु पार्टीज़ असां सां गॾु हलियूं, हिकिड़ी सुठी तहरीक, ऐं यकीन कयो अदा सिर्फ़ु असां पार्टीज़ न हुयूं हिन सां, हिन मूवमेंट में त हर जेको तबिक़े हाय ज़िंदगी हुजे उन जो माण्हू हो, डॉक्टर बि हो, वकील बि हुयो, त हर नर्सूं बि हुयूं, हर कोई सम्झी वियो त असां सां सॼी मीडिया असां सां गॾु, ॾाढी सुठी ज़बरदस्त तहरीक। ऐं तव्हां इन सां ॾिसो त जॾहिं असां इलेक्शन वर्क पिया कयूं अदा, त तव्हां हैरान थींदव त असां हर जाइ ते, जाते जाते असांजो काथे जलसो हुजे या को हुजे, त असांजा पिंडाल ईअं भरिया पिया हुजनि माण्हुनि सां। ऐं यकीन कयोसि कंपेयर टू असां ॿियनि पार्टियुनि जा, ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जे या ॿिया पार्टियूं, हुननि जूं त कंहिं इहा ई पार्टी असांजे अपोज़िट में त पीपल्स पार्टी, पर उते कोई माण्हू वञण लाइ तयारु न हो। माण्हुनि में जज़्बो हुयो, माण्हुनि खे हिकिड़ी मोहबत ही असां सां, ऐं सम्झी विया त असांखे ऑल्टरनेट हुकूमत जेका आहे हिकिड़ी मिले थी क़यादत, ऐं उनखे ख़बर बि त पीर साहिब हिकिड़ी ऑल्टरनेट आहिनि। पर अदा छा कजे जॾहिं माण्हू इलेक्शन जे वक़्त में, तव्हांखे केयर टेकर त तव्हांजे साम्हूं आहे न। हाणे तव्हां पूरी कैबिनेट जा नाला खणो, CM खां वठी हेठि ताईं, त उहो कंहिंजा कंहिंजा माण्हू रखियल आहे। MQM जो अपोज़िशन में वेहण, पाण में सलाह मशवरत करणु, उन खां पोइ पंहिंजा माण्हू ROs जो ज़िक्र तो थिए, कान अची विया। पोइ त घणियूं ॻाल्हियूं हलियूं त कहिड़े हाउस में, ज़रदारी हाउस हो अलाए कहिड़ो बिलावल हाउस हो, जिते वेही इहे सभु ॻाल्हियूं थियूं,
तय थियूं उन खां पोइ इहे सभु सिलसिला थिया त हिकिड़ो प्लान तरीक़े सां इलेक्शन विढ़ियो वियो असांजे तव्हां सिर्फ़ु उन शइ खे कढायो जिते जिते असांजो कैंडिडेट बीठो आहे उन जा पोयां वोट ॾिसो उन खां पोइ हाणे जा वोट ॾिसो त पीपल्स पार्टी खां पोइ असांजे कैंडिडेट जे वोटर में केतिरो डिफरेंस आहे यानी उहो ओतिरो डिफरेंस आहे जेको ठपो है लॻायो वियो आहे अदरवाइज़ असांजे वोटर कैंडिडेट जेको वोट खया आहिनि उहे त डबल ट्रिपल वोट खया आहिनि हज़ारनि जी तादाद में वधीक इट मीन्स त माण्हुनि वोट कयो आहे माण्हुनि वोट असांखे कयो आहे माण्हू हैरान थी विया त असां त हिननि खे वोट ई न कयो हे खटी कीअं वियो माण्हुनि पंहिंजो रेज़िस्ट ॾेखारियो आहे उन कैंडिडेट जे ख़िलाफ़ तव्हां ख़बर आहे शिकारपुर जो हिकिड़ो वाक़ियो थियो माण्हू पाण खे मारनि पिया सो इहे सभु शयूं ॾिसंदे तव्हांखे ख़बर आहे उहे वीडियोज़ अची वियूं विजुअल क्लिप्स अची विया जंहिंमें उन्हनि वेही थंप कया राति जो 7-6 ताईं असांखे रिज़ल्ट नथा मिलनि सॼी राति खां पोइ सुबुह जो रिज़ल्ट थो मिले ऐं रिज़ल्ट छा आहे बिल्कुलु अपोज़िट यानी असांजे कैंडिडेट खां उनजो कैंडिडेट जेको आहे खटे पियो अॻु में हाराए पियो सो इहे सभु शयूं हाणे त क्लियर थी चुकियूं त हे हिकिड़ो रिगिंग थी हुई टिकटुनि जी विर्छ सही थी जेको तव्हांजो इताद 10 जमाती हिते मां बिल्कुलु चवंदमि असां को ख़ुदा न ख़ासा ईअं नथा चऊं त असांजी पार्टी वेल ऑर्गेनाइज़्ड आहे या इन में को त इख़्तिलाफ़ात नथा थी सघनि मसइलो इहो त असांजो 10 इतिहादी जेको असांजो जमाती इतिहाद हुयो उन में ज़रूरु हर पार्टी जी पंहिंजी रिज़र्वेशन्स हुई हर कंहिंजो पंहिंजी सोच हर कंहिंजे कैंडिडेट खे काथे बीहणो इहे मामला त हर कंहिं सां थींदा तव्हांजे पंहिंजे जेके इतिहाद जेको ठहियो 10 जमायतुनि वारनि सां उन में 10 जमायतुनि मां बि मुख़्तलिफ़ कैंडिडेट हिक ॿिए जे मुखालिफ़ नवाब शाह में तव्हांजा मां उहा ई ॻाल्हि त कयां थी न मां उहा ई ॻाल्हि थी त इन इतिहाद जे करे मां उहा ई ॻाल्हि पई कयां धांधली तव्हां उनखे जेकर न कयो त ॿी ॻाल्हि आहे पर मां पीपल्स पार्टी सभु पंहिंजी ॻाल्हि कोन पर इहा त जेकर त मां उहा ई ॻाल्हि मां एडमिट थी कयां न मां कॾहिं चयो मां त एडमिट थी कयां त धांधली पंहिंजी जाइ ते हुई अदा पर इन जो एॾो वॾो इम्पैक्ट कोन पियो मां तव्हांखे ॿुधायां जो तेकॾहिं तव्हां चओ त न तव्हां जेकॾहिं तव्हां चओ त जेकर इन सिर्फ़ु इतिहाद जे करे सांगड़ में छा टिकट जी वाकई गलत माण्हू खे टिकट सांगड़ में मां पाण उते विटनेस आहियां मां उते विटनेस आहियां मां उते जेको कुझु ॾिठो छॾियो मूंखे ख़बर आहे मां उते लोकल माण्हू खे टिकट ॾिनी आहे दर्स खे उनखे माण्हू क़बूल ई कोन थो कयो त राजड़नि जो हाणे कमी बेशूं आहिनि भला उनखे असां नथा चऊं छा असां नथा चऊं छा त काथे कमी बेशूं न थींदियूं आहिनि बिल्कुलु ग़लतियूं बि थींदियूं आहिनि जेके इंसान खां थी वञनि सांगड़ में जो मुख्य सबब छा धांधली आहे या टिकट जी ग़लति अदा न टिकट जे हवाले सां त पीर साहब जो हिकिड़ो हुकुम हूंदो आहे जमायत पोइ उन ते लबैक कंदी आहे बेशक इख़्तिलाफ़ात हुया अॻु में मां मञा थी त कुझु इख़्तिलाफ़ात हुया पर उन खां पोइ पीर साहब सभिनीनि खे सॾे जन हिकिड़ो हुकुम करे छॾींदा आहिनि पोइ जमात जो को मतिलबु हिकु बंदो बि हेॾे होॾे कोन वेंदो आहे उहो हिकिड़ी शइ पंहिंजी जाते तय थी वई बाक़ी धांधली लाज़मी आहे मां पाण तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ा तव्हां ई जा चैनलनि टिकर पिया हलाइनि दादी वरदा शाह फलाणी जाते बीठो आहे त जनाब फलाणो MP हलो हुननि पंहिंजा वोट चलो मां ॿुधायांव मां त उते मौजूदु हुअमि असांजे माण्हुनि खे निकिरण ई न पियो ॾिनो वञे हाणे तव्हां उहे SP DSPs जेके नौशहर वारी इलेक्शन में बाय इलेक्शन में बीहारिया विया इहे सॼो जेको गैंग हुयो हिते वेठो हुयो पोइ पुलिस जा जेके पंहिंजा हिन जा आहिनि ख़ासि माण्हू इहे सभु हिते मौजूदु हुया इन खां पोइ जनाब तव्हां अदा मां जवाबु ॾियनि उन ते ॻाल्हायूं था पहिरीं हिन में इहो त फौज वेठी हुई फौज बि तकरारी किरदार रहियो अदा न फौज ॾिसो जंहिंजे पोलिंग स्टेशन से फौज हुई उते पंहिंजे हवाले सां हुननि पंहिंजो पर जंहिं जाइ ते फौज डिप्यूट न हुई हुननि उते घणो पंहिंजो असरु ॾेखारणु शुरू कयो हुननि जी तमामु MPAs MNS बे हुननि पंहिंजी हिकिड़ी स्ट्रेटेजी ठाहे छॾी अॻु में ईअं न ज़िमनी इंतख़ाबात तव्हांखे ख़बर आहे त सॼी मशीनरी इस्तेमालु हुननि कई ऐं पुलिस खे इस्तेमालु कयो उन खां पोइ हुननि जो जेको MNA साहिबु इहो रोशन जोणे जो साहब उन फायरिंग कई उन बाक़ाइदा सां जेकॾहिं माण्हू खे मारे छॾियो त दहशत त उन्हनि फैलाए छॾी न अदा हिकिड़े क़िस्म जी दहशत फैलियल वोटर खे ॿाहिरि कढियो न पियो वञे कढणु न पियो ॾिनो वञे जाथां हुननि जी रोका पई असां तॾहिं त शुरू मुंहिंजी कंप्लेन वयूं हुयूं रिटन में कंप्लेन इलेक्शन कमीशन ॾे छो जो जॾहिं हुतां अमलो निकिरे पियो कोर्ट्स मां त अमले सां गॾु सियासी माण्हू वेहणु शुरू करे पिया जन गाॾियुनि में ऐं हिते त हाणे हिकिड़ी शइ तय थियल आहे हाणे शादिया मरी जी सीट रोशन जोड़े जे इहो सभु कुझु करे हलो मंजू हिकिड़े लमेल आहे इन करे ऐं उहो खटराई पंहिंजे भाउ जी सीट ते जाम मदद खे उहो खटे वियो उहा त रोशन जे भाउ जी सीट हुई उहो न हाल थियो
हुननि जो को उते उहो तक कोन रहियो हो, को हुननि जी उहा कॉन्स्टिट्यूंसी न हुई, हिकिड़े ॿिए माण्हू खे अची उन्हनि बीहारियो, उन में हुननि पंहिंजी पूरी कोशिशि कई हुई कहिड़े बि तरीक़े सां कयूं, पर तव्हां ख़बर आहे कोर्ट में विया जाम साहब, ऐं जेका रियल हक़ीक़त थी उहा साम्हूं अची वियो, पंहिंजी उन्हनि सीट पंहिंजी विन कई। त जाते जाते ॾिसो असां ईअं कोन था चऊं, असां कॾहिं बि ईअं कोन चयोसीं त हर सीट ते थियो, जाते जाते थी आहे, जाते हुननि धांधली कई आहे, असां बिल्कुलु हुननि खे चयो आहे त उते थी आहे। उहो थंप इम्प्रेशन जे लाइ रिकग्निशन जे लाइ इलेक्शन ट्रिब्यूनल में असांजा माण्हू वियल आहिनि, अलाह करे इलेक्शन ट्रिब्यूनल उहो सही फ़ैसिलो ॾे या न ॾे, पर बहरहाल रिगिंग थी इन शइ खे तव्हां बि सम्झो त इलेक्शन कमीशन जी प्रोग्राम में टाइम ख़तम थिए, आख़िरी बिल्कुलु 2-3 मिंट तव्हां आख़िरी सवाल। चलो तव्हां सॼी जिदोजहद हलाई, 10 जमाती इताद ठहियो, इलेक्शन थी वियूं, उनजो रिज़ल्ट जेको बि आयो, इलेक्शन्स खां पोइ हाणे ज़ाहिर आहे सिंध में हिकिड़ो वैक्यूम त मौजूदु आहे, उन ऐं सिंध जे माण्हुनि जा मसइला तमामु घणा आहिनि, रुॻो लोकल गवर्नमेंट कोन्हे, एजुकेशन, हेल्थ, हर शोबे में तबाही आहे। उन लाइ मुस्लिम लीग फंक्शनल खे जेको क़ाइदानो किरदारु अदा करणु खपे आहे, सरबराही वारो किरदारु, उहो असांखे नज़र नथो अचे। इलेक्शन खां पोइ गुम असांखे नज़र पई अचे, न 10 जमाती इताद आहे, न उहे तव्हांजूं मीटिंग्स आहिनि, न कुझु आहिनि। छा सिंध जे माण्हुनि जा दुख सूर ख़तमु थी विया? तव्हांखे रुॻो इलेक्शन जो नारो खणी तव्हां निकिता हुआ मैदान में ऐं इलेक्शन खां पोइ आहे? न अहिड़ी ॻाल्हि न आहे। बेशक इलेक्शन जो हिकिड़ो वक़्तु हुयो, ख़तमु थी वियो, उन खां पोइ हिकिड़ो सिलसिलो हलियो, असेंबलीज़ फाल थियूं, इहो हिकिड़ो टाइम पीरियड हूंदो आहे जंहिंमें हर कोई उन्हनि में फाथल हूंदो आहे, उहो सभु थी विया। लाज़मी आहे असांजे वर्करनि में ॾाढी बेचैनी हुई, पीर साहिब जे फॉलोअर्स में बेचैनी हुई, छो जो हुननि जेको सोचियो, हुननि जे जेको वोट कयो, उहा त शइ साम्हूं कोन आई। सिंध जे माण्हुनि में बेचैनी, सिंध जा माण्हू चवनि पिया त असांखे इहा क़यादत न मिले। माण्हू चरिया त न अॼु टमाटर हयऊं, जुता हयऊं, मुंहंनि ते उन्हनि कार मली, मीन्स उन्हनि रिजेक्ट करे छॾियो, हे त उन्हनि हथी करे उन्हनि जो मैंडेट हासिल कयो आहे। बहरहाल जेको बि थी वियो, असांजी क़यादत पंहिंजे हवाले सां एक्टिव आहे। रिसेंटली असां हिकिड़ी मीटिंग कॉल कई आहे, ज़रूरु उन में थोरी देरि थी आहे, उन जा बि कुझु रीज़न्स हुया। असां पंहिंजी क़यादत जे हवाले सां उहा स्ट्रेटेजी बि ठही वयूं, लोकल गवर्नमेंट जे हवाले सां जेके इलेक्शन थींदा उन जे लाइ बि प्लान असां तयारु करे छॾियो आहे। असेंबली जे फ्लोर ते तव्हांखे ख़बर आहे, छो जो ऑपोज़िशन हिन महिल मेन MK वटां, पर जॾहिं बि तव्हां ॾिसंदा हूंदव त असेंबली जे फ्लोर ते मेन किरदारु असां ईंदा पिया कयूं। सिंध जे माण्हुनि जी दांइ हूंदी, रड़ हूंदी, कूक हूंदी, हुननि जी तकलीफ़ हूंदी, तव्हांखे फंक्शनल जो ई को माण्हू बीठल नज़र ईंदो। अदरवाइज़ पीपल्स पार्टी त जेको निभायो सो निभायो, हिन महिल सभिनीनि खे ख़बर आहे 5 साल हिकिड़ो आइडियल दौरु मिलियो, हुननि मां फ़ाइदो कोन खयो, सिंध वारनि खे उहो फ़वाइद न ॾेई सघिया। हाणे छा ॾींदा? हाणे बिल्कुलु उमेद रखनि, छो जो हमेशह, छो जो उहा क़यादत आहे, पीर साहिब वारी क़यादत उहा आहे जेका हमेशह सिंध जे लाइ वतन या कफ़न जो नारो हणी सिंध बचाए ॾिनऊं। इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो, इन ई क़यादत मां हिननि खे उमेदूं रखणियूं खपनि, इहा ई क़यादत अॻिते हली हिन जा मसइला हल। चलो जी, वॾी महिरबानी तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां सां महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सुभाणे ताईं मूंखे ॾींदो इजाज़त। अल्लाह भाई।